सलमान फारसी आ नबी साईं जो गुलाम अचे तो भी नबी साईं वॾो रोईंदो तो अचे। अल्लाह आशिका नबी साईं जा साहब वने तो भी रोईंदो तो वने। नबी साईं फरमाया तो सलमान शायद के साईं माता जो आशिक माता जो गुलाम माता जो पतंग परवानो साईं मां हिकिड़े काफ़िर वटि मुलाज़िमा मांखे वॾा कम ॾसे छॾिया ते मां अचां तो तव्हांजी कचहरीअ में अञा वियां तो सिक ही नथी लहे वरी कम यादि आ जन वञी कम तो कयां वरी उहे कम पूरा करे वरी तव्हांजी कचहरीअ में अचां तो वरी अञा झट वियां तो वरी कम यादि था पन वरी भॼां तो साईं वञी सिक तां लहे नथी जेकर मां आज़ाद हुजां पयो तव्हांजो दीदार ही दीदार कयां पयो तव्हांजो चेहरो मुबारक ॾिसां जंहिं चेहरे जी तारीफ़ कंदे अल्लाह कुरान में हीअं फरमायो वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। अञा वॾे आवाज़ सां जेके नबी साईं जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां सलमान फारसी रोए तो साईं मुझी सिक ताम नथी लहे जेकॾहिं मां आज़ाद हुजां तव्हां वटि वेठो ही वेठो हुजां पयो तव्हांजो दीदार कयां पई तव्हांजी ज़ियारत कयां। नबी साईं ने फरमायो सलमान रो न वञी पंहिंजी बहा कराया वयो सलमान वेचारो बहा कराए मोटी आयो वरी भी रोईंदो तो अचे। साईं फरमायो सलमान छा ॻाल्हि आहे भला बहा तुंहिंजी नथी छा चईं उन ज़ालिम काफ़िर एॾी बहा कई आहे न मां ग़रीब अॼु ॾेई सघां न सुभाणे ॾेई सघां तंहिंजे करे मां रोआं थो। साईं फरमायो छा बहा कई ते चईं साईं बस सोन जा बोरा थो घुरे हाणे मां एॾो सोन काॾो आणियां तंहिंजे करे मां ॾाढो परेशान आहियां। साईं उथी बीठा जमात में साहबा जे महफ़िल में साईं फरमायो आहे को उस्मान जे हाँ ज़मानत जे लाइ उस्मान के आज़ाद कराइण जे लाइ रिहा कराइण जे लाइ पंहिंजी मिल्कियत जी कुर्बानी ॾे हिते हज़रत उस्मान साईं उठी बीह रहियो आहे। हज़रत सलमान फारसी फरमाए तो उस्मान थोड़ी रकम ना है तमाम घणी रकम आ बस सोन जा बोरा आहिनि। हज़रत उस्मान फरमाए तो सलमान ये कुछ ही ना है ये मां तोखे सोन जी खान जी चाबी तो ॾेई छॾियां चाबी वञी तूं पाण तालो खोले करे कड़ो खोले दरवाज़ो खोले जेतिरो वणे 2 बोरा छा 10 बोरा 20 बोरा खणे मुंहिंजा दुनिया में भी तोखे माफ़ आहिनि आख़िरत में भी मुंहिंजा माफ़। वञ चईं हज़रत उस्मान साईं फरमाया तो खण वञी सोन जा बोरा बर न खणी 3 खण भले 10 खण जेतिरा वणनि खण। हिते हज़रत सलमान फारसी खिलियो वरी खिली वरी रुनो वरी रोई पियो। नबी साईं फरमाया हे तो तुंहिंजो मसइलो हल थी वियो अञा छो थो चईं अञा ज़ालिम ॿियो भी शर्त रखियो। साईं फरमायो कहिड़ो शर्त आहे चईं ओ ज़ालिम चवे थो त 400 खजीअ जूं झतां हुजनि वे फिलाने मुझे जमीन में वे जतां लॻराए वे जतां वॾियूं थियनि खजियूं थियनि फर्क़ करनि पोइ मां तोखे आज़ाद कंदोमांइ। ओ मुंहिंजा सोना साईं मां 5 मिंट भी 1 घड़ी भी तां जुदा नथो रही सघां मां कीअं एॾो इंतज़ार कयां।
अलाए 10 सालन में खजियूं वरियूं थियन अलाए 15 सालन में अलाए 20 सालन में तेस ताईं मां काॾे वञा कीअं मां पाण गुज़ारिया ओ मुंहिंजा सोना साईं मां तॾहिं थो रोआं साईं फरमायो परेशान न थी फिलाणो मुंहिंजो साहिबु आहे उनखे वञी सलाम ॾे वञी 4 दो खजियुनि जूं झटा उन वटों खण जाते चवई दो वो ज़ालिम तुंहिंजो मालिक उते ज़मीन जे टुकड़े ते पहुच खॾा हणंदो या झट उते मथों रखंदो वञ जॾहिं सभु रखी वञे पोइ मां मोहम्मद करीम ॾे अचिजा मां मोहम्मद करीम तोसां गॾु हलंदुमि पाण मां मोहम्मद करीम बिस्मिल्लाह रहमान रहीम करे उहे खजियुनि जूं झटा ज़मीन में खॾ में लाहींदो वेंदुमि ऐं पाण बिस्मिल्लाह करे पाणी फेराईंदो वेंदुमि साईं फरमायो सलमान जेके खजियूं 7, 8, 10 सालन में वॾियूं थियूं पर कंदियूं इंशाअल्लाह ताला मां मोहम्मद करीम जे नबूवत जे मौजूदे सां मुंहिंजे हथनि मुबारकनि जे सां लॻल उहे खजियूं बिना देर जे 7 ॾींहंनि में वॾियूं थी फर करे बीह रहंदियूं तूं 7 ॾींहंनि में आज़ाद थी मां मोहम्मद करीम जी कचहरी में अची वई रहंदी अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां सलमान ॾाढो ख़ुशि थियो वठी भॻो वञो न साहिब वटि भॻो जे वटि खजियुनि जूं झटाऊं चई नबी साईं मूंखे मोकिलियो आहे 400 खजियुनि जूं झटा ॾिनमि वठी भॻो जिते हुन ज़ाल में चयसि त हिते पोखड़ियुनि वरी उते आयो ज़मीन ते खॾ हणंदो वञे झट रखंदो वञे खॾ हणंदो वञे झट मथां रखंदो वञे आख़िर 400 खॾा हणी नबी साईं वटि आयो साईं हाणे हलो साईं जन फरमायो हलो बा नबी साईं जन आया साईं जन पाण बिस्मिल्लाह रहमान रहीम करे खजीअ जी झट खणी सोराख़ में ज़मीन में विझी वरी पंहिंजे नबूवत वारे हथनि मुबारकनि सां मिटड़ी फेरे वरी साईं जन पाणी जो टुकड़ो ॾेई अॻिते हलंदा था वञनि हज़रत सलमान फारसी थो फरमाए वल्लाह मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हेॾो प्यारो नबी मिठड़ो मोहम्मद करीम झट ज़मीन में लाहींदो पियो वञे पाणी फेराईंदो पियो वञे त बिना देर जे खजी उन महिल जो उन महिल ॿार उथंदी पई अचे सलमान फारसी फरमायो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जाई पाई 7 ॾींहंनि में सभु खजियूं वॾियूं थी वियूं फर करे बीह रहियूं 7 ॾींहंनि में मां आज़ाद थी हमेशह जे लाइ मिठड़े नबी मोहम्मद करीम जो ग़ुलाम बणिजी वियो